अस्सलाम वालेकुम अवां सोपिया फास्ट न्यूज़ मां हां साजिद कोराई खबर शामिल कंदासीं खेजू मत रेती पुलिस खिलाफ ॻोठ गोनो खान शहर जे रवासन जो एहतजाज। यहाँ तो रेती थाने जब टे पुलिस एहलकारनि खान पेताफी ऐं माशूक अली खंबड़ो एक नामालूम पुलिस वारो हथियार खानगी वर्दी में खान पेताफी अचे तो असां रस्तो टपूं था असांखो तंग करे नंढे वॾे छोकिरे को कंहिंखो 500 पुरे तो कंहिंखो 1000 पुरे तो कंहिंखो तंग करे छॾे तो कल मुंहिंजो भाणेजो राहिब हुसैन ऐं मां वञो पिया कुकड़ जा बचा हुया असांजा बीमार 2 किलो जा रेती असांजे कुकड़नि खे कोरस खणाइण लाइ सुयूं हणाइण वियासीं पेट हिन असांजे खंबड़ा चौक जे अॻियां असांखे अॻु ॾेई ते कुकड़ मां जुआरी आयो धाड़ेल आयो हीअं आयो बाबा कुकड़ असांजा बचा आहिनि 2 किलो जा न असां धाड़ेल आहियूं न चोर झड़ती ॾेई हुन खां पैसा 27,000 कढियईं मूंखां 2500 रुपया कढी असांखे चए कंहिं बि इंसान खे या पुलिस वारे खे या मुआंडे कंहिंखे बि ॻाल्हि कयो त तव्हांखे कूड़नि केसनि में फसाए तव्हांखे हाफ भराई करे छॾींदासीं। असांखे जेको आहे त हिन बचकण पिताफी उर्फ खान पिताफी जेको आहे त रेती थाणे ते सिपाही आहे असांजी इन मंझां निजात मिले असांखे असांजी जान छॾाई वञे। उन मौके ते एहतजाज कंदड़ राहिब हुसैन अब्दुल कादिर शर नज़ाकत शर ज़ाहिर शर ऐं ॿियनि जो त रेती पुलिस जा एहलकार बख्शण उर्फ खान पिताफी माशूक अली खंबड़ो ऐं ॿिया असांखे बिला जवाज़ तंग कनि था। हिननि जो त कल असां शहर ॾांहुं वञी रहिया हुआसीं असांजे मथां बंदूक रखी असांखे हिरासत कयो वियो। हिननि वधीक चयो त असां ॻोठ गोनो शहर जा ग़रीब पहुरियत आहियूं पर रेती पुलिस एहलकारनि जे रोज़ जे ज़ुल्मनि खां तंग अची विया आहियूं। एहतजाज कंदड़नि SSP घोटकी ऐं ॿिनि वस वारनि खां मुतालबो कंदे ॼाणायल पुलिस एहलकारनि खिलाफ़ सख़्त कार्रवाई करे असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।